लाड़काणो में खबर ईंदा हलो त सिंध हाई कोर्ट लाड़काणो में मेड़ में टीणे क़तल केस जी जवाबदार MP बुरहान चांडियो जी ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी 13 जून ताईं मुलतवी कई वई है। ॿुधणी में पेशी बाद उमेरो बाब चयो आहे त नए जज दरख़्वास्त ते ॿुधणी बाबति चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट खां राय वरिती आहे। पूरो उम्मीद आहियूं त पहिरें जीअं हिन दफ़े बि जवाबदार खे ज़मानत न मिलंदी। उमेरो बाब चांडियो चयो त मुंहिंजे ख़ानदान जा 2 भाती क़तल थिया आहिनि। असां इंसाफ़ लाइ हिते अचूं था। लाड़काणो हाई कोर्ट ताईं पहुचण असां लाइ ख़तरे खां ख़ाली न आहे। असांखे धमकियूं मिली रहियूं आहिनि। हिन चयो त सरदारनि खे पैगाम ॾियां थी त तव्हां असांखे डिॼारे नथा सघो। अदलिया मां उम्मीद आहे त असांखे मायूस न कयो वेंदो ऐं इंसाफ़ मिलंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।